अदलिया बाबत आइनी तरमीमुन जो पैकेज अॼु पार्लियामेंट में पेश करण जो इम्कान ज़रिए मौजूद आइनी तरमीम ज़रिए आइनी अदालत कायम कई वेंदी। आइन जो आर्टिकल 63A में भी तरमीम कई वेंदी। ज़रिए मौजूद अदलिया बाबत आइनी तरमीम में सुप्रीम कोर्ट जे जजिस जो मुलाज़मती मुद्दो 65 सालन में वधाए 68 साल करण ऐं हाई कोर्ट जे जजिस की मुलाज़मत जो मुद्दो 62 सालन में वधाए 65 साल करण की तजवीज़ शामिल। जजिस की मुक़ररी जो तरीक़ेकार में तब्दील करण जो इम्कान वफ़ाक़ी काबीना जो इजलास एक भेरो ॿीहर देर जो शिकार। काबीना इजलास में आइनी तरमीम के मसवदे की मंजूरी ॾिनी वेंदी। आइनी तरमीमुन के मामले से JUI सरबराह मौलाना फजल रहमान मशरूत हिमायत जो इजहार करे छो। ज़रिए मौजूद हुकूमत ऐं मौलाना फजल रहमान विच में मुशावरत। JUI सरबराह पंहिंजूं तजवीज़ूं हुकूमत हवाले कयूं। तजवीज़ूं शामिल करण की सूरत में हुकूमत की हिमायत कई वेंदी। नायब वज़ीर आज़म ऐं परडेही वज़ीर इसाक डार की सरबराही में हुकूमती वफ़द जी मौलाना फजल रहमान से मुलाकात। आइनी तरमीम से सलाह मशवरा। नायब वज़ीर आज़म ऐं परडेही वज़ीर इसाक डार की पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाकात। मौजूदा सियासी सूरत हाल ऐं इम्कानी आइनी तरमीमुन ते नंबर गेम लाइ ख़यालन की ॾे वठ। ज़रिए मौजूद इसाक डार ऐं आज़म नज़ीर तारड़ स्पीकर के चैम्बर में मुशावरत खां पोइ PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वटि पहुता। मुलाकात में खुर्शीद शाह ऐं नवीद कमर भी मौजूद हुआ। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मौलाना फजल रहमान सां गुज़िरियल रात थियल मुलाकात इतिहादी अगवाणनि खे एतमाद में वरितो। असां आइनी तरमीमुन लाइ पुरुम्मीद ऐं पुरज़मा आहियूं। नंबर गेम में को मसलो न थींदो। अवाम के तकड़े इंसाफ की फराहमी लाइ वॾे अरसे खां सुधारनि की ज़रूरत महसूस कई पई वञे। इम्कानी कानून साज़ी अवामी मुफ़ादनि के लाइ आहे। इहो तासुर बिल्कुल गलत है त कंहिं मख़सूस शख्सियत लाइ कानून साज़ी कई पई वञे। अवाम के उन जे दर ते सस्ते ऐं तकड़े इंसाफ की फराहमी असांजी तरजीह आहे। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अताउल्ला तारड़ की ॻाल्हि ॿोल संदसि चवण आहे त समूरियूं पार्टियूं गॾिजी वेठियूं आहिनि। हुकूमती इतिहादनि में मुशावरत थी रही आहे। मौलाना फजल रहमान असांजो पुराणो साथी आहे। सभिनी खे ॿुधण लाइ सुठी ख़बर मिलंदी। तहरीक इंसाफ सेनेट ऐं क़ौमी असेंबली में पंहिंजी असेंबली मेंबरनि जा वोट रोकण बाबति दस्तावेज़ जमा कराए वरिता। PTI तरफ़ां दस्तावेज़ आर्टिकल 63A ऐं सुप्रीम कोर्ट के फैसले की रोशनी में जमा कराए वई। दस्तावेज़नि मुताबिक़ तहरीक इंसाफ जो को भी मेंबर आइनी तरमीम के हक़ में वोट न ॾींदो ऐं PTI के मेंबर क़ौमी असेंबली या सेनेटर के फ्लोर क्रॉसिंग की सूरत में वोट न ॻणियो वञे। PTI के समूरनि सेनेटर्स लिखत में आइनी तरमीमी बिल के हक़ में वोट कास्ट न करण की ख़ातिरी कराई है। हुकूमती कदमनि सां मुल्की मैशियत में बेहतरी अची रही है ऐं मुल्क में परडेही सीड़पकारी अची रही है। 2018 खां 2022 ताईं पाकिस्तान की मैशियत लाइ बदतरीन दौर हो। उन दौरान CPEC के नुक़सान पहुंचाए वियो। CPEC सबब पाकिस्तान आलमी दुनिया के ध्यान जो मरकज़ बणियो। महांगाई की शरह सिंगल डिजिट ताईं पहुंची वई है। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल जूं मीडिया सां ॻाल्हियूं। वफ़ाक़ी हुकूमत बिजली कंपनियों की निजकारी ते एहतजाज खां बचण लाइ लाज़मी सर्विस एक्ट लागू करे छॾियो। ज़रिए मौजूद वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां विर्छ कंदड़ कंपनियुनि NTDC ऐं सरकारी जेंकोस ते लाज़मी सरकारी एक्ट लागू कयो वियो। सर्विस एक्ट जो मक़सद निजकारी दौरान एहतजाज खां बचण आहे। एक्ट तहत मुलाज़िम ऐं यूनियन कम में मुदाख़लत न करे सघंदी। डिस्कोस NTDC ऐं जेंकोस में यूनियन की सरगर्मियुनि ते भी पाबंदी लागू हूंदी। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में अॼु जमहूरियत जो आलमी ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजे पैगाम में चयो आहे त शहरियुनि खे बाइख्तियार बणाइण सियासी अमल के हथी वठाइण में जमहूरियत जो अहम किरदार है। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो जहिड़नि अगवाणनि मुल्क में जमहूरी अमल की बहाली ऐं इस्तेहकाम लाइ नुमाया ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। अवामी नुमाइंदगी ज़रिए जमहूरियत के तहफ़्फ़ुज़ पॉलिसियुनि की जोड़जक ऐं मुल्क के अहम तरीन मसइलनि के हल में पार्लियामेंट जो अहम किरदार है। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त पीपल्स पार्टी जमहूरियत की अलम बरदार है। असां जमहूरियत की बका लाइ बेशुमार कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। जमहूरियत लाइ असांजी क़यादत ऐं कारकुननि पंहिंजे खून जो नज़रानो पेश कयो। जमहूरियत अहिड़ो शानदार निज़ाम आहे जिथे माण्हू पंहिंजे नुमाइंदनि की चूंड पाण कंदा आहिनि। गवर्नर कामरान टेक्सोरी जो चवण आहे त जमहूरियत में ही जमहूर की फलाह यकीनी है। पार्लियामेंट बाला दस्त इदारो है। उनजो एहतराम सभिनी ते लाज़मी है। पाकिस्तान में माज़ी की भेंट में अॼु जमहूरियत मुस्तहकिम ऐं मज़बूत है। रानीपुर पुलिस की कौमी शाहराह की कार्रवाई। धमाकेदार मादे से भरियल मज़दा हथी की ब जवाबदार गिरफ्तार जवाबदारन में वसीम अख्तर ऐं रशीद अहमद शामिल।
पुलिस मूजिब जवाबदार धमाकेदार मादो फैसलाबाद का बदीन मुंतकिल करे रहा हुआ जवाबदारन खिलाफ केस दाखिल किया वियो। कराची एयरपोर्ट से हिकी ॾींहं में मंकी पॉक्स जो टियों शकी केस साम्हूं अची वियो। ज़रियनि मूजिब दुबई खां कराची ईंदड़ जहाज़ जी औरत मुसाफ़िर में मंकी पॉक्स जूं अलामतूं ज़ाहिर थियूं। इन खां अॻु सऊदी अरब मां आयल ॿिनि मुसाफ़िरनि में मंकी पॉक्स जूं अलामतूं मिलियूं हुयूं। समूरनि शकी मुसाफ़िरनि खे इन्फेक्शन डिज़ीज़ अस्पताल मुंतकिल कयो वियो। बांदी वेझो मेराण हाईवे ते वेन ऐं लोडर रिक्शा में टक्कर, 10 ॼणा ज़ख़्मी। GM आबाद स्टॉप भरिसां हादसे में ज़ख़्मी थियलनि खे सिहत मर्कज़ पहुचायो वियो। रिक्शा ड्राइवर अनवर लाशारी खे गणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल में वियो। मुसाफ़िर ठरी मीरवा खां भिरसा वञी रहा हुआ त बांदी वेझो हादसो पेश आयो। हाला में बाईपास से फोरन पारा स्पेयर पार्ट्स की दुकान तक फुर की कोशिश, मज़ामत ते दुकानदार वारिस जोगी ज़ख़्मी। फायरिंग के आवाज़ से दुकानदारन मौके ते पहुंचे एक फोरू के सोघो करे वरतो, 2 फोरू फरार। सोघो कयल फोरू मारकुट बाद पुलिस हवाले, ज़ख़्मी दुकानदार तिब्बी इमदाद बाद हैदराबाद सिविल अस्पताल मुंतकिल। वगण शहर में 2 ॾींहनि खां गुम थी वियल नींगर ज़ामिन तहेरी जो पतो न पइजी सघियो। वारिसनि मूजिब नींगर ज़ामिन अली घर जो सौदो ख़रीद करण लाइ शहर वियो हो, जेको 2 ॾींहनि खां वापसि नाहे मोटियो। काफ़ी ॻोल्हा बावजूद को बि पतो न पइजी सघियो।